मेहड़ में 10 ॾींहं अॻु विच शहर में आसिफ कुंबर ऐं नहीम कुंबर खां फुर वारदात ख़िलाफ़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस छापामार कार्रवाई कंदे मुख्य जवाबदार जे सहूलियतकार मोहम्मद नवाज़ सोलंकीअ खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। डीएसपी माशूक कीरियो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त विच शहर में नहीम कुंबर ऐं आसिफ कुंबर खां फुर थियल 3 मोबाइल फोन, रोक रक़म ऐं ॿियो सामान हथ करे मालिकनि हवाले कयो आहे। पुलिस मूजिबि जवाबदार सजण सोलंकी, अनवर सोलंकी ऐं ॿिया फ़रार थी विया। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापामार कार्रवाई जारी आहे। मोरो भरिसां ॻोठ लगारी बिजाराणी में हैदराबाद खां आयल सोसाइटी फॉर वुमेन राइट्स एंड वुमेन डेवलपमेंट सिंध जी चेयरपर्सन कामरेड नज़ीर कुरैशी, शहज़ादी बुरगड़ी, सायरा सिद्दीकी, रहमत कमल, शहीद इरफान लगारी ऐं शहीद ज़ाहिद लगारी जे घर पहुची संदसि घरबातियुनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते कामरेड नज़ीर कुरैशी चयो त हिननि मज़लूमनि जूं आऊं ऐं दाऊं रब पाक ज़रूरु ॿुधंदो। ज़ुल्म घणो वक़्तु हली नथो सघे। मुशर्रफ फिरोज़ दरिया खान मरी में ज़ाल ॾेर जे पुट सां गॾिजी मुड़ुस खे क़त्ल करे छॾियो। वाक़िए ख़िलाफ़ मक़तूल जे भाउ मोहम्मद अशरफ जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। पुलिस फौरी कार्रवाई कंदे जवाबदार शकीला ऐं अनवर ख़ासकेल खे गिरफ़्तार करे वरितो। तंगवाणी में बदअमनीअ ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ पार्टी अॻुवाणनि ऐं मलिक बिरादरी जे माण्हुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त तंगवाणी में अमन अमान जी सूरतहाल इंतिहाई ख़राबु आहे। पुलिस ॾुआरियुनि अॻियां बेवस बणिजी वई आहे। इलाइक़े में चोरी फुर्जी वारदातूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। फुर थियल अल्टो कार ऐं ॿियो सामान वापसि कराए तहफ़ुज़ ॾिनो वञे। मोरो शहर में सक़ाफ़त खाते जे सहकार सां ठहियल लाइब्रेरी में शागिर्दनि जी दाख़िला ते पाबंदीअ ख़िलाफ़ मोरो जी सियासी समाजी ऐं अदबी शख़्सियतुनि तरफ़ां नादरा ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। हुन मौक़े ते एहतिजाजी मुज़ाहिरे जे अॻुवाणनि चयो त सिंध हुकूमत जे सक़ाफ़त खाते तरफ़ां मोरो शहर में लाइब्रेरी क़ाइमु कई वई, पर लाइब्रेरी में किताब, पार्क ऐं ॿियूं सहूलियतूं नाहिनि ॾिनियूं वयूं। लाइब्रेरी जी इफ़्तिताह खां अॻु लाइब्रेरी अंदरि अचण ते मुकमल पाबंदी लॻाई वई आहे, जंहिं सबबि शागिर्द सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त लाइब्रेरी में किताब ऐं सहूलियतूं ॾेई शागिर्दनि मां बेचैनी ख़तमु कई वञे।